दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। पाकिस्तान मुस्लिम लीग नून लेडी विंग सिंध जे सदर ज़ाहिदा भंड मीडिया सां ॻाल्हाईंदे भंड हाउस दादू में चयो त सिंध में अमन अमान जी ख़राब सूरत हाल आहे, छो त हिते ॾोहनि धाड़ेलनि जो राज क़ाइमु आहे। हुन चयो त अॻूणी वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ कराची में अमन बहाल कयो हो, हाणे सिंध जे कचे इलाइक़नि में बि कराची जहिड़ो ऑपरेशन थियणु ज़रूरी आहे। ज़ाहिदा भंड चयो त अॻूणी वज़ीर आज़म इमरान ख़ान मुल्क खे 100 साल पोइते धिकियो, पर पंजाब जे वज़ीर आला मरियम नवाज़ शरीफ वांगुरु मुक़ाबिलो कयो। हुन चयो त पंजाब जी अवाम जो एतमाद मरियम नवाज़ ते आहे, जंहिं सबबु हूअ संदनि हक़ लाइ आवाज़ उथारे रही आहे, पर सिंध हुकूमत सिंध कार्ड खेॾी रही आहे। जॾहिं त मरियम नवाज़ बि केनालनि जे मसइले ते CCI इजलास में पंहिंजो वोट ॾिनो। हुन वधीक चयो त पंजाब जी भेट में सिंध जी हालत तमामु ख़राब आहे। सिंध में तालीम तबाह थी चुकी आहे, रोड रस्ता भॼी पट थी विया आहिनि, माण्हू पीअण जे पाणी सिहत ऐं बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहिनि ऐं नौकरियूं पेसनि एवज़ विकिरो थी रहियूं आहिनि। ज़ाहिदा भंड चयो त सिंध जी अवाम खे बिरयानी जी प्लेट ते न वञणु घुर्जे, महिनत करणु घुर्जे, छो त सिंध में कॉपी कल्चर सबबि तरक़ी रोकिजी वई आहे ऐं जॾहिं त पंजाब जा माण्हू महिनत करे सिंध में नौकरियूं हासिल करे रहिया आहिनि। हुन चयो त पीपल्स पार्टी जो रोटी कपिड़ा ऐं मकान वारो नारो हाणे फिरौन जे नारे में तब्दील थी चुको आहे। पीपल्स पार्टी जो नालो हाणे ज़रदारी हुकूमत सां मंसूब आहे, जंहिं दौर में करप्शन जो ऑडिट बि न थी सघियो। ज़ाहिदा भंड चयो त सिंध में करप्शन आम आहे, इदारा बदउनवानी जो शिकार आहिनि, जमहूरियत जे नाले ते ॾोहारियुनि जो राज क़ाइमु आहे। जीअं अवाम हूंदो तीअं हुक्मरान बि मिलंदो। हुन चयो त ईरान ऐं बांग्लादेश खां पोइ हाणे सिंध में बि करप्शन, बदउनवानी ऐं नाइंसाफ़ी ख़िलाफ़ हिकु इनक़लाब जी सख़्त ज़रूरत आहे। हुन चयो त इस्लाम जी तारीख़ में जॾहिं फ़तह थींदी हुई त माण्हू सोन सां खेॾींदा हुआ, पर हाणे माण्हू अटे जी थेलियुनि लाइ परेशान आहिनि। उन मौक़े ते मुस्लिम लीग नून ज़िले सदर मकदस भंड तालका सदर शाहनवाज़ हिंगोरो ऐं ॿिया अॻवान बि मौजूद हुआ।